जामशोरो में पीअण जे पाणी जी फ़राहमी बंद हुजण ते शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था जामशोरो मां अली मुराद चांडिया जी रिपोर्ट। जामशोरो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पीअण जे पाणी जी फ़राहमी बंदि थियण ते शहरियुनि टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो आहे। इन मौक़े ते अॻवाननि आवा टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इल्म अदब ऐं शऊर जो शहर आहे जामशोरो, जेके अनेक मसइला हिते मौजूदु आहिनि। सभ खां वॾो मसइलो बुनियादी जेको पीअण जे पाणी जो वॾो मसइलो आहे त 2 हफ़्तनि खां वठी 1.5 लख आबादी जो पीअण जो पाणी बंदि पियो आहे ऐं बग़ैर कंहिं जवाज़ जे बंदि पियो आहे। टाउन एडमिनिस्ट्रेटर खां फ़ोन करे पुछूं था त पाणी छो बंदि पियो आहे, तो फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हे। जेको फ़ोन खणे थो त ग़लति बयानी करे थो। सख़्तु गर्मी में पाणी न हुजण सबबु शहरी तड़पी रहिया आहिनि। 15 ॾींहंनि खां जामशोरो जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिंमें हू कुझु मुसलसल को न को बहानो ॼाण आहे। शहर जो पाणी बंदि आहे। कॾहिं चवनि था त मोटर ख़राबु आहे, कॾहिं चवनि था त मोटर जो पखो ख़राबु थी पियो आहे, कॾहिं चवनि था त वाल ख़राबु आहे, कॾहिं चवनि था त पाइप जो मसइलो आहे, कॾहिं चवनि था त बिजली बंदि आहे, बिजली जो बिल अदा न थियण करे बिजली बंदि आहे। असां उनखे चवंदा त असांखे तव्हांजा ॾटा ऐं कूड़ा बहाना न खपनि, कूड़ा दिलासा न खपनि, असांखे पाणी खपे। जेको बि टाउन एडमिनिस्ट्रेटर अचे थो या टाउन जो को माण्हू अचे थो जेको सिफारिश ते अचे थो, उन शहर जी तबाही जो ई सोचियो आहे। ऐं उन्हनि जेको आहे मनपसंद माण्हुनि खे उन्हनि खे टैंकर बि पुॼाइनि था, उन्हनि जे घरनि ते पुॼाइनि था, उन्हनि जे वाड़नि ऐं इन्हनि होटलुनि ते बि पुॼाइनि था, पर माण्हू पीअण लाइ पाणी न आहे। हिकु त महांगाई लॻी पई आहे एॾी, जेको माण्हू पंहिंजो बचनि जो गुज़र नथो करे सघे, उहो माण्हू पंहिंजो टैंकर पाणी ते किथां वठे। माण्हुनि हमेशह पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, पर हाणे माण्हुनि खे सम्झ में आई आहे त पीपल्स पार्टी जेका आहे न उहा वीपल्स पार्टी थी वई आहे, वॾेरा पाल पार्टी आहे। ऐं उहे वॾेरा क़ाबिज़ लॻा पिया आहिनि जेके सदाईं उनजे मथां क़ाबिज़ थी वेही रहिया आहिनि। माण्हुनि जो को मसइलो हल करण लाइ तयारु न आहिनि। हाणे माण्हू जेको आहे पीपल्स पार्टी जे आला क़यादत खां इहा गुज़ारिश था कनि त इन्हनि वॾेरनि मां जान छॾाई वञे ऐं सॼे ज़िले जूं जेके इहे मसाइल आहिनि उहे हल कया वञनि। पाणी मिले कोन पोइ शहरनि खे पाणी शदीद जेको आहे तो पीअण जी जेको आहे खोट थी वई आहे। शहरी परेशान आहिनि। ही टाउन एडमिनिस्ट्रेटर आहे जेको आहे तो पाणी विकिरो करे रहियो आहे। पाणी पीअण जो शहर में कोन्हे को। असां इहो मुतालबो कंदासीं त शहरनि खे पाणी फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में टाउन ऑफिस जो घेराव कंदासीं। शहरियुनि चिता ॾिनो आहे त तुर्त पाणी फ़राहम न थियो त एहतजाजी तहरीक जो दाइरो वधायो वेंदो। अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी, जामशोरो।